बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मैंने एग्ज़ाम अकेडमी में तव्हांखे भले कार चाहां तो मां नूर मोहम्मद सुमरो। अॼु जो पंहिंजो वीडियो सिंध EPI हायरिंग वैक्सीनेटर जॉब्स आहिनि जेके असांजो वैक्सीन BPH 6 जे बारे में जॉब्स आहे। हर अपडेट तव्हांखे ॾींदा रहंदासीं, कीअं अप्लाई कबो, किथे किथे अप्लाई थींदो ऐं कहिड़ा कैंडिडेट अप्लाई करे सघंदा। सभ खां पहिरीं सिंध जो डोमिसाइल रखंदड़ ही वीडियो लाज़मी ॾिसे। हिन वीडियो में इंपॉर्टेंट ॻाल्हियूं शेयर कंदासीं। वीडियो खे ॾिसण खां पहिरीं जिन महिल चैनल सब्सक्राइब न कयो सब्सक्राइब कनि, बेल आइकन लाइक बटन खे ज़रूरु दॿाइनि, कमेंट्स शेयर पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु कनि जीअं उन्हनि खे अहिड़ी खोड़ सारी वीडियो बाअमल मिली सघनि। बिना देर जे अचूं था पाण पंहिंजे कम जी तरफ़। असांजो गवर्नमेंट जॉब अलर्ट सिंध EPI हियरिंग जेके वैक्सीनेटर जूं जॉब्स जूं पोस्ट आहिनि उहे तक़रीबन असां वटि मौजूदु आहिनि। असां जिन खे चऊं त असां वटि उन्हनि जॉब जो जेको खातो आहे उहो आहे 1649 1649। ठीकु आहे। उन खां बाद में असां ईंदासीं डायरेक्टरेट ऑफ एक्सपोनेंट प्रोग्राम ऑन इम्यूनाइज़ेशन EPI हेल्थ डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध इज़ हायरिंग वैक्सीनेटर BPH 6 जेके असांखे मौजूदु आहिनि, जिन जे ज़िलनि जो डिस्ट्रिक्ट जो तइलुकात आहे 29 यानी 29 डिस्ट्रिक्ट्स ते ही मुश्तमिल आहिनि। 29 डिस्ट्रिक्ट्स जिन से असां तालुक़ रखंदासीं। उन खां बाद में डिटेल में ईंदासीं जिन जे ज़िलनि जो तइदादु असां वटि मौजूदु आहे। ज़िलनि जो तइदादु असां वटि आहे पोस्ट जो तइदादु असां वटि आहे 1649 ऐं असांजो जेके स्केल आहे उहे असां वटि आहिनि 6 ऐं असां वटि मेल फीमेल ॿई अप्लाई करे सघनि था। ऐं उन खां बाद में असां विद सिंध डोमिसाइल फॉर लिस्टेड काउंसल यूनियन काउंसिल ओनली नेचर टेम्परेरी सब्जेक्ट ऑफ गवर्नमेंट पॉलिसी। ऐं हीअ यूनियन काउंसिल जे तहत नौकरियूं मिलंदियूं आहिनि। यूनियन काउंसिल तव्हां पंहिंजे यूनियन काउंसिल में ॾिसंदा त तव्हांजे यूनियन काउंसिल में कहिड़ी जॻह ते ख़ाली वैकेंसीज़ आहे उते तव्हां अप्लाई कंदा। ठीकु आहे। अप्लाई करण जो तरीक़ो बि मां तव्हांखे ॿुधायां थो, वीडियो खे हर हिकु शइ खे नोट कंदा हलिजो। उन खां बाद में असां मेजर डिस्ट्रिक्ट्स असां वटि जेके डिस्ट्रिक्ट आहिनि उन्हनि जे लिहाज़ खां असां तफ़सील पढ़ंदासीं। सभ खां पहिरीं असांजे कराची वेस्ट में जेके आहिनि 135 यानी 135 पोस्ट आहिनि। उन खां बाद में कराची ईस्ट में 125 पोस्टूं आहिनि। उन खां बाद में हैदराबाद में 118 पोस्ट आहे। उन खां बाद में सांगण में 117 पोस्टूं आहिनि ऐं मीरपुर ख़ासि में असांजूं 122 पोस्ट आहिनि। लाड़काना में असांजूं 105 पोस्ट आहिनि। थरपारकर में असांजूं 105 पोस्ट आहिनि। बदीन में असांजूं 91 पोस्ट आहिनि। हीअ असांजूं पोस्ट आहिनि ज़िले वाइज़ जेके असां तव्हांखे तफ़सील ॾिनोसीं। उन खां बाद में अॻिते हलंदासीं असां अॻिते हलण खां पोइ ॾिसंदासीं फुल डिस्ट्रिक्ट वाइज़ लिस्ट इन द इमेज अबोव चेक यूर यूनियन काउंसिल बिफोर अप्लाइंग। अप्लाई करण खां पहिरीं तव्हां पंहिंजी यूनियन काउंसिल जी चेक कजो त उते पोस्टिंग ख़ाली आहे या न। उन खां बाद में तव्हां अप्लाई कजो त बहितर रहंदो। हाउ टू अप्लाई विज़िट इन द ऑफिशियल EPI सिंध वेबसाइट फॉर एलिजिबिलिटी क्राइटेरिया टर्म्स एंड एप्लीकेशन प्रोसेस। हीअ असां वटि एप्लीकेशन मौजूदु आहे जेका तव्हांखे असां ॾेई सघूं था। हिन वेबसाइट में असां तव्हांखे डिस्क्राइब में ॾींदासीं, तव्हां हिन वेबसाइट जे ज़रिए तव्हां अप्लाई कंदा। उन खां बाद में हीअ उन्हनि जो कॉन्टेक्ट नंबर आहे, हीअ उन्हनि जी ईमेल आहे। उन खां बाद में ऑफिशियल जेकी सभु शइ आहे अञा उन्हनि जो एरिया जेको मतिलबु जेकी उन्हनि जी आहे रफ़ीक शहीद रोड नियर जिना हॉस्पिटल कराची कैंट उते असांजो इहा आहे। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में नॉट ओनली कैंडिडेट्स फ्राम द मैंशनड यूनियन काउंसिल विथ सिंध डोमिसाइल कैन अप्लाई। ऐं उहो सिंध जो डोमिसाइल रखंदड़ अप्लाई करे सघे थो। ऐं उन खां बाद में हू नोट कंदो त हुन जे UC में उहे पोस्टूं आहिनि या न। त तफ़सील तव्हां सां शेयर करे छॾियोसीं। अहिड़ी ॿियूं खोड़ सारी वीडियो तव्हांखे मिलंदियूं। मोर डिटेल्स तव्हां सां शेयर कंदासीं। ॾिसंदा रहो असांजो YouTube चैनल। थैंक यू वेरी मच।